ब्रेकिंग न्यूज़ आया असां शेयर कयूं पिया। खैरपुर जे रहवासी ॿिनि भेनरुनि वालिद ते मुबैना ज़्यादती जो इल्ज़ाम लगायो आहे। बालिग थियण बाद वालिद ज़्यादती जो निशानो बणाइण सां गॾोगॾु विकिरो कंदो रहियो आहे। रुखसाना ऐं फरज़ाना इहो इल्ज़ाम लगायो आहे। बिल्कुल नाज़िन, अवां खे ॿुधायूं त वालिद हाणे नंढी भेण शाज़िया खे खणी वियो आहे। शक आहे त उन खे बि विकिरो कंदो या ज़्यादती कंदो। रुखसाना इहो इल्ज़ाम हयो आहे पंहिंजे पीउ मथां त वालिद हाणे नंढी भेण शाज़िया खे खणी वियो आहे। शक आहे त उन खे विकिरो कंदो या उन सां ज़्यादती कंदो। खैरपुर मां अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं, जिथे ॿिनि भेनरुनि जो वालिद पंहिंजे वालिद ते इहो इल्ज़ाम हयो आहे त बालिग थियण बाद वालिद ज़्यादती जो निशानो बणाइण सां गॾोगॾु विकिरो कंदो रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां आवाज़ जो रिपोर्टर शकील जामरी असां सां लाइन ते मौजूद आहे। शकील, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही खैरपुर जो पंजहटी जो इलाइक़ो आहे, जितां जी रहवासी ॿ भेनरूं आहिनि, फरज़ाना ऐं रुखसाना। उन्हनि पंहिंजे पीउ अली रज़ा शाह मथां संगीन इल्ज़ाम मढ़िया आहिनि। इन्हनि भेनरुनि जो चवणु आहे त संदन वालिद मुबैना तौर ते हिननि सां ज़्यादती कंदो रहियो आहे। उन सां गॾु हिननि शकील जामरी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।